नाज़िर वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त कश्मीर पाकिस्तान जी साह जी रग आहे। गॾियल क़ौमनि जे ठहराउ तहत कश्मीरियुनि खे आज़ादी जो बुनियादी हक़ मिलणु घुरिजे। राज्य में कश्मीरियुनि सां यकजहती लाइ रैली तक़रीब में ख़िताब कंदे वॾे वज़ीर चयो आहे त भारतीय मज़लूम कश्मीरियुनि मथां ज़ुल्म करे रहियो आहे। गॾियल क़ौमनि ऐं आलमी बिरादरी खे कश्मीर में इंसानी हक़नि जी भनकड़ियुनि जो नोटिस वठणु घुरिजे। वॾे वज़ीर वधीक चयो आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं बेनज़ीर भुट्टो आलमी फॉरमनि ते भारतीय ज़ुल्म खे वाइफो करे कश्मीरियुनि जो आवाज़ बढ़िया। बिलावल भुट्टो परॾेही वज़ीर जी हैसियत में कश्मीर कास खे नई सिफारती ताक़त ॾिनी। पीपुल्स पार्टी ऐं सिंध हुकूमत कश्मीरियुनि जी जदोजहद जी मुकमल हिमायत करे थी। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त कश्मीर पाकिस्तान जी साह जी रग आहे। गॾियल क़ौमनि जे ठहराउ तहत कश्मीरियुनि खे आज़ादी जो बुनियादी हक़ मिलणु घुरिजे। राज्य में कश्मीरियुनि सां यकजहती लाइ रैली तक़रीब में ख़िताब कंदे वॾे वज़ीर चयो आहे त भारतीय मज़लूम कश्मीरियुनि मथां ज़ुल्म करे रहियो आहे। गॾियल क़ौमनि ऐं आलमी बिरादरी खे कश्मीर में इंसानी हक़नि जी भनकड़ियुनि जो नोटिस वठणु घुरिजे। वॾे वज़ीर वधीक चयो आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं बेनज़ीर भुट्टो आलमी फॉरमनि ते भारतीय ज़ुल्म खे वाइफो करे कश्मीरियुनि जो आवाज़ बढ़िया। बिलावल भुट्टो परॾेही वज़ीर जी हैसियत में कश्मीर कास खे नई सिफारती ताक़त ॾिनी। पीपुल्स पार्टी सिंध हुकूमत कश्मीरियुनि जी जदोजहद जी मुकमल हिमायत करे थी।